नासरीन बाडे कायम ख़बर है आग कंदासीं अवां खे बाडे में गोठ खैरो जतियाल मां अगवा ॼाणायल अनीला धीअ दीदार जतियाल जो केस दाख़िल कयो वियो आहे। दीदार जतियाल जी फरियाद ते अनीला जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो जॾहिं त 2 जवाबदारनि ख़िलाफ़ सहर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। 4 महीना अॻु ख़ुदाबख़्श जतियाल ऐं प्यार अली जतियाल मुंहिंजी परिणियल धीउ अनीला खे अगवा करे विया हुआ। फरियादी जो चवणु आहे त पुलिस धीअ खे बाज़ियाब कराए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नारी जे वाले जो इहो चवणु आहे। अनीला जतियाल खे जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कबो, सहर पुलिस जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं बाडे खां ॻोठ खैरो जतियाल मां अगवा ॼाणायल अनीला धीअ दीदार जतियाल जो केस दाख़िल कयो वियो आहे। दीदार जतियाल जी फरियाद ते अनीला जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे।